सिंध जो नाले वारो स्टेज, टीवी ऐं टेली फिल्म जो मशहूरु अदाकार, हिदायतकार नियाज़ दीवानू बि गुज़िरियल केतिरे अरसे खां दिलि जी तकलीफ़ जी बीमारीअ सबबि मुब्तला रहण बैदि नेठि काल्ह तारीख़ 18 जुलाई 2024 ख़मीस ॾियारे ते ठटे शहर में 65 सालनि जी ॼमार में दम धणी हवाले करे छॾियो। ठटे जी सरज़मीन केतिरनि ई अदाकारनि, फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि ऐं लेखकनि खे जनमु ॾिनो आहे, जिन पंहिंजे फ़न ज़रिए न रुॻो ठटो बल्कि सिंध जो नालो रोशन कयो आहे। नियाज़ दीवानू पिणु अहिड़नि अदाकारनि मां हिकु हुयो। नियाज़ दीवानू न रुॻो हिकु सुठो अदाकार पर उहो हिकु सुठो लेखक, डायरेक्टर ऐं हिदायतकार पिणु हुयो। संदसि केतिरा ई ड्रामा सिंधी चैनलनि ते मशहूरु थिया आहिनि। सिंध जे हिन मशहूरु अदाकार ऐं ठटे शहरवासी नियाज़ दीवाने केतिरनि ई स्टेज ड्रामनि, टीवी ऐं टेली फिल्मुनि में न रुॻो पंहिंजी अदाकारी जा जौहर ॾेखारिया, पर हुन ताज़ो हिकु सिंधी टीवी चैनल ते हलंदड़ मामा लालू वारे सीरियल में जमादार फटाको जो किरदारु अदा करे तमामु घणी मक़बूलियत माणे अवामी चेहरनि ते मुर्कूं विखेरियूं। नियाज़ दीवानू जेको काफ़ी अरसे खां बीमार रहण खां पोइ मौत सां ज़िंदगी जी जंग विढ़ंदे विढ़ंदे नेठि सिंध जे तारीख़ी शहर ठटे में मौत अॻियां हार मञे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वक़्तु बि वक़्तु सिंध जे मशहूरु अदाकार ठटे शहरवासी नियाज़ दीवाने जी बीमारी जूं ख़बरूं बि मीडिया ते हलंदियूं रहियूं, पर सक़ाफ़त खाते सिंध तोड़े कंहिं बि सरहंदी पुॼंदी वारनि संदसि का बि मदद कोन कई। नेठि नियाज़ दीवानू पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। नियाज़ दीवाने जो मौत सिंध जे हिकु लाज़वाल फ़न जो मौत आहे। नियाज़ दीवाने जे विछोड़े ते सिंध जे फ़न वारी दुनिया में हिकु वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे, जेको सदियुनि ताईं भरिजी नथो सघिजे। अॼु नियाज़ दीवाने जे विछोड़े ते ठटे जी सरज़मीन सोगवार आहे, सिंध जूं फ़िज़ाऊं सोगवार आहिनि। सिंध ऐं सिंधी फ़नकारनि सां इहा वॾी वेसाघाती आहे त सिंध सरकार ऐं सक़ाफ़त खाते वटि अरबे रुपया बजट जे बावजूदि बि उन्हनि वक़्त सिर कॾहिं बि सिंधी अदाकारनि, फ़नकारनि, शाइरनि, लेखकनि ऐं साफ़ी ऐं अदबी तबिके जी का बि सार संभाल नाहे लधी। इहो ई सबबु आहे जो सिंध जा उहे बेवस ऐं लाचार फ़न जी दुनिया सां लाॻापियल माण्हू न रुॻो मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारींदा रहनि था, पर बीमारी जे बिस्तरे ते तड़पी तड़पी दम ॾेई छॾीनि था। तोड़े जो नियाज़ दीवानू जिस्मानी तौर ते त अॼु असांजे विच में नाहे रहियो, पर संदसि फ़न कॾहिं बि मरणो न आहे। जेसी दुनिया जहान हूंदो तेसी नियाज़ दीवाने जो अदाकारी आधार कयल संदसि ख़िदमतूं ऐं मज़ाया फिल्मी डायलॉगनि ज़रिए अवामी चेहरनि ते विखेरियल मुर्कूं कॾहिं बि मेरियूं कोन थींदियूं, संदसि ख़िदमतूं कॾहिं बि कोन विसरंदियूं। CN न्यूज़ सथ नियाज़ दीवाने जे विछोड़े ते संदसि पोइरनि ऐं चाहींदड़नि सां उन ॾुख जो इज़हार करे थो ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआगो आहे।